अस्सलाम वालेकुम चाचा। चाचा वो चाचा पर मुझे ॻाल्हि ॿुधो बाबा सदोरीअ जो संग असीं सोची सम्झी पोइ वठंदासीं, सम्झी? जान छॾी चाचा 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 थक गया। अॼु मां कंहिं ॿिए कम सां आयो आहियां। ॿियो वरी कहिड़ो कमु अथई? ॿियो कहिड़ो कमु अथई? इहो चाचा हू छा आहे हो वरी चाचा 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 जा हिकिड़ी रेढ़ लॻाई अथई। ॻाल्हि बि घणी कर रूबरू मथो ई चटे हुई। चाचा 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 मलूक ऐं सुल्तान बेॾोही आहिनि। छा जी? मलूक ऐं सुल्तान बेॾोही आहिनि, बाक़ी मां साईं चोर चोर जो पुटु आहे। ईअं तो चई न बाबा, बकरियूं मलूक जे घर मां निकितियूं न, चोरनि खे मूं सग सुधो पकड़ियो आहे, सम्झी? बसि रुगो ग़लती मूंखां हिकिड़ी थी वई। तुंहिंजो नालो पुलिस में कोन ॾिनो, पुलिस अची फट हिकिड़ी ॾेई आहे न, चीकट पियो करी ची ची ची। मलूक फ़ैसिले ॾियण लाइ तयारु आहे। राज में जेको बि फ़ैसिलो हुजे खणी 50 लख ॾंड पे हू भरण लाइ तयारु आहे। सिर्फ़ तूं रुगो केस तां हथ खण। पर हू न ॻाल्हि ॿुध, इहा तव्हां ते सालार ख़ान जी महिरबानी आहे जो तकड़े जूद में पुलिस घुराई। पुट मां त पलांद जे चकर में हुअसि। ॿुध, हुननि मुंहिंजो लोढ़ो लताड़ियो आहे, मुंहिंजे थल्हे ते हुननि पेर घुमाया आहिनि। बकरियुनि जो पलांद न, पर मुंहिंजो इज़त जो पलांद रहियल आहे हुननि ॾे। अड़े तव्हां छा सम्झा त को मां एॾो बेग़ैरत आहे? कोन छॾींदोसांव पुट, ॾींहुं क़यामत ताईं कोन छॾींदोसांव। ॾिस चाचा सॼे, मां तो वटि हली आयो आहियां। मां तोखे साबित करे ॾेखारींदुसि। असुली चोर तुंहिंजे अॻियां आणींदुसि। जेकॾहिं 50 साल ताईं बि मलूक ॾांहुं चोरी साबित थी त मां तोखे संग चटी ॾींदुसि। हा, पर जेकॾहिं असुली चोर साबित करे वियुसि त पोइ तूं हे जेके पर कढी खांभाड़ियूं हणी थो न, त पोइ पर न, इहे खांभाड़ियूं कटींदोसि आहे। शायदि तोखे ख़बर न आहे, पर हू चई छॾियो, सम्झ लोह ते लीक अची वई। तोखे जेको करिणो आहे, चारई दरवाज़ा खुलिया पिया अथई, वञी कर। जेको मूंखे करिणो आहे उहो मां पाण कंदुसि। तुंहिंजा बि रस्ता खुलिया पिया आहिनि त मुंहिंजा रस्ता बि खुलिया पिया आहिनि। हाणे चाचो न चवां थो माए, तॻिया सोचे वठ। 2 ॾींहंनि जी मोहलत ॾेई थो वञाए, पोइ मूंखे मयार न जाए। कहिड़ियूं मयारूं ॾींदे मूंखे? मयारूं छाजी वड़े मयारूं बीही आहे न हिते। हिकिड़ी चीभट ॾियां त चीकट कंदो वञी। हा पुट, चीकट ची 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 ची। छरियूं संभालियूं थियनि मां कोन थियूं, कुहाड़ियूं मुड़ुस कयूं कुलनि ते वतन था फिरंदा। सम्झाइणियूं तो मूंखे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।